अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन से गॾु आहियां इमरान गोपांग। ख़बर शामिल कयूं था ब्यूरो चीफ सखर रिपोर्ट आतिफ शाह। हिन दौर में ग़रीब बेपोच ऐं मिस्किन माण्हुनि जो जीअण तमामु घणो मुश्किल थी वियो आहे। हुक्मरान मुल्क में अवाम खे लुटे रहिया आहिनि ऐं उन्हनि जी पुश्तपनाही में रहंदड़ वॾेरा माण्हू मज़लूम खे बेगुनाह मारे रहिया आहिनि। अवाम खे कंहिं बि इदारे में इंसाफ़ नथो मिले, उन जे करे WC जहिड़ियूं तंज़ीमूं हुजणु ज़रूरी आहिनि जेकी बेयारो मददगार माण्हुनि जे आवाज़ खे बुलंद कंदियूं। तॾहिं अवाम माण्हू इंसाफ़ मिली सघंदो। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार टीम ऑर्गेनाइज़ेशन जे अॻवान आशिक़ अमन चाचड़ रोड़ी में पंहिंजी ऑफिस में मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। अवाम सरदारी निज़ाम खां बेज़ार थी वई आहे, उन जे लाइ जो ग़रीब मज़लूमनि खे किथे बि इंसाफ़ न पियो मिले। बेपहुच माण्हुनि खे सिर्फ़ु सखणा दिलासा ई नसीब थियनि था पिया, उन्हनि जो आवाज़ दॿायो पियो वञे। आशिक़ अमन चाचड़ वधीक ॻाल्हाईंदे चयो त परेशान हाल अवाम जी मदद लाइ WC हिकु बहितरीनु प्लेटफॉर्म आहे। मरकज़ी क़यादत में शौकत नूनारी जहिड़ा अॻवान मौजूदु आहिनि जिन्हनि हमेशह हक़ ऐं सच जे आवाज़ खे बुलंद कयो आहे। असांखे उमेद आहे त WC जे प्लेटफॉर्म तां अवाम जे मसइलनि जे लाइ क़दम खयां वेंदा।